निगरान हुकूमत दौरान मैदनियात खाते जो निगरान सूबाई वज़ीर खुदाबख्श मरी अहम रिकॉर्ड पाण सां गॾु खणी वियो। माइंस एंड मिनरल खाते अॻूणे वज़ीर खुदाबख्श मरी चे PS अॻूणे सेक्रेटरी ॿिनि खे ख़त लिखी छॾियो। कारूंचर जबल में मौती वसीलनि जो अहम रिकॉर्ड वापसि कयो वञे। माइंस एंड मिनरल जे सूबाई वज़ीर सरदार अली शाह रिपोर्ट जी गुमशदगी बाबति वॾे वज़ीर खे आगाह करे छॾियो। मुराद अली शाह जे अॻूणे निगरान वज़ीर खुदाबख्श मरी सां राब्ते जी हिदायत। नव में वाक़िअनि जे अदालती जांच बाबति केपी हुकूमत जी दरख़्वास्त गौर हेठि नथी आणे सघिजे। पेशावर लव हाई कोर्ट जे रजिस्ट्रार जो एडवोकेट जनरल केपी खे ख़त में चयो वियो त दरख़्वास्त में मौजूदा सूरत केपी गवर्नमेंट रूल्स ऑफ बिज़नेस 1985 जी भञकड़ी आहे, जंहिं करे उन दरख़्वास्त खे गौर हेठि नथो आणे सघिजे। एडवोकेट जनरल पेशावर हाई कोर्ट जे रजिस्ट्रार खे नव में वाक़िअनि जी जांच लाइ जुडिशियल कमीशन बाबति ख़त लिखियो हो। सदर आसिफ अली ज़रदारी वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी तीरा माथरी में सिक्योरिटी फोर्सेस ते हमले जी मज़म्मत। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त समूरी क़ौम दहशतगर्दी जी लानत खे पाण खां ख़तमु करण लाइ पुरज़म आहे। हमदर्दियूं सिक्योरिटी फोर्सेस सां आहिनि। दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रखियूं वेंदियूं। घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त शहीदलकारनि जी अज़ीम क़ुर्बानियुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में क़ौम पाक फौज सां गॾु बीठल आहे। ॿ हज़ार 24 चूंडनि जो साल आहे। असांजी कंहिंसां का डील नथी रही आहे। आइन मूजिब सियासतदान सियासत कनि। आइन जे आर्टिकल 7 मूजिब रियासत मजलिस शूरा आहे। अपोज़िशन लीडर उमर अयूब जो मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं ही फारम 47 जी हुकूमत कुझु नथी करे सघे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धारदार वाक़िअनि में 3 ॼणा क़तल। ॻोठ छठो चाचड़ में समीची मालिकियता चाचड़ बिरादरी जी बिंदरियुनि में फायरिंग। मुबैना तौर गोली लॻण सबबि पीएसएन मार्ची पियो। मक़तूल जे वारसनि जो कमू शहीद भट क़ौमी शहर ते इलाज रखी धरणो। रोड ब्लॉक जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। नई दरे वेझो दादू केनाल जे कबर तां दस्तगीर कॉलोनी पासी जो लाशत। अयाज शेख जे नाले सां सुञाणप। वारसनि जो बिरादरी जे माण्हुनि ते क़तल जो इल्ज़ाम। कमाल दरे भरिसां ॻोठ माओपारी मोरी भट अणसुञातल हथियारबंदनि फायरिंग करे ॻोठाणे मसर सरकाणी खे क़तल करे छॾियो। मक़तूल जे भाउ मूजिब संदनि कंहिं सां दुश्मनी नाहे। मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में औरत समेत 4 ॼणा फौत। मीरपुर माथिले में क़ौमी शहर ते तेज़ रफ़्तार ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर। उबाड़े बासण अज़ीज़ा चाचड़ हयाती विञाई वेठी। कंदकोट में मल्हेरी स्टापट इंडस हाईवे ते हिकु ॼणो ट्रॉलर जे हेठां चिबाड़जी फौत थी वियो। सिंध सुञाणप नथी। कासिमत वेझो क़ौमी शहर ते हादसे में नौजवान फौत। अणसुञातल गाड़ी जे टक्कर में ॻोठ अब्बास अली कोसोवासी ज़ख़्मी थी पियो। इस्पताल में फौत। मुरेद शाहपुर सां कार जे टक्कर में ज़ख़्मी थियल शख़्स रहीयार ख़ान इस्पताल में फौत। बरियक स्कूल अॾे वेझो मोटरसाइकिल सवार नूर ख़ान दश्ती कार जे टक्कर में ज़ख़्मी थी पियो हो। हैदराबाद ऐं गंबट में मुबैना पुलिस मुक़ाबला 3 ॼणा ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस मूजिब मुक़ाबलनि दौरान ॾुहारनि खे गिरफ़्तार करे हथियार हथ कया विया हुआ। हिंगोरजा में क़तल थियल दुकानदार जावेद भुट्टो जा जवाबदार पुलिस न पकड़िया। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि ऐं सियासी कारकुननि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं बुख हड़ताल। 3 महीना गुज़रण बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। बिनादी जवाबदार गिरफ़्तार करे मक़तूल जे खून सां इंसाफ़ कयो वञे। एहतजाज कंदड़नि जो मुतालबो।
गजा में स्कूल ते इसराइली फौज जो हमलो सोखा वधीक फ़लस्तीनी शहीद। स्कूल में तरसल बेघर फ़लस्तीनी ते असुर जी नमाज़ दौरान हमले में दर्जने माण्हू ज़ख्मी थी पिया। इसराइली फौज अल्ताबिन स्कूल ते 3 मिसाइल गिराया। इसराइली फौज दावा कई आहे तो ओभिरंदी गजा जे इलाइक़े अल-दिराज में इहो स्कूल हमास जो मर्कज़ आहे। गजा इख्तियारनि मौसूफ़ इसराइली ॼाणी वाणी स्कूल खे निशानो बणायो। अमेरिका जो सऊदी अरब के हथियारनि जे विकिरे ते पाबंदी ख़त्म करण जो फ़ैसिलो। अमेरिकी परॾेही खाते जो चवणु आहे त बाइडन इंतिज़ामिया तरफ़ां पाबंदी जे ख़ात्मे खां पोइ सऊदी अरब खे फ़िज़ा मां ज़मीन ते मार कंदड़ हथियार ॾेई सघिबा। सऊदी अरब खे कन्वेंशनल आर्म्स ट्रांसफर पॉलिसी तहत केस टू केस बुनियाद ते हथियारनि जो विकिरो शुरू कयो वेंदो। गॾियल क़ौमनि में ईरानी मिशन वाज़े कयो आहे त ईरान खे दिफ़ा जो क़ानूनी हक़ हासिल आहे ऐं जंगबंदी सां ईरान जे बचाव जे हक़ जो को तालुक़ नाहे। ईरान जो रद्दअमल इम्कानी जंगबंदी लाइ नुक़सानकार न हूंदो। ईरान जी तरजीह आहे त गज़ा में डिघे मुदे लाइ जंगबंदी थिए। जंगबंदी मुआहिदो जेकॾहिं हमास खे मंज़ूर थियो त ईरान खे बि क़बूल हूंदो।